ओ मुंहिंजा बाना मां अल्लाह के इंजीर जो कसम, ज़ैतून जो कसम, तूर सीना जबल जो कसम, अमन वारे शहर मक्के पाक जो कसम, 4 कसम खणी चवे तो 18,000 मखलूक में सब को सोहणो बणायो त इंसान तोखे बणायो आ। पो पंहिंजी लज छो थो विञाई? हेडो अशरफुल मखलूकात थी करे घोड़े जो तवाफ पियो करे। घोड़ो तो घट आ, तू तो शान में मथे आ। काठी मथे आ, इंसान मथे। झंडा कंडा तो घट न, तू तो मथे आ। मौलाना मक्की साहब दरस में चौंदो आ, ओ हाजियो मक्के पाक में अचो त बियूं इबादतूं घट कयो, जेतिरो थी सघेव तवाफ वारी इबादत घणी कयो। छो त कुरान जी तिलावत पाकिस्तान में भी करे था सगो, नफली इबादत पाकिस्तान में भी करे था सगो, लेकिन तवाफ एड़ी इबादत आ जेका हिन टुकरे को सवा अल्लाह सही भी सजी जमीन में जायजी न कई आ। मां एक हदीस में पढ़ियो, मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको मुझो उम्मती 52 तवाफ कंदो बैतुल्लाह शरीफ जा, अल्लाह ताला उन जे जिस्म ते जहन्नम जी बाहि हराम। असां 3 साल वियाऊं भी 17 तवाफ कया, दुआ के वरी अल्लाह बीहर ता असां सभिनी खे नसीब कराए। काबतुल्लाह जे मथों मथों हीअं सिद्ध ते वरी 7 आसमान, 7 आसमान जे मथों वरी अल्लाह हिकिड़ो किबलो ठारायो आहे बैतुल मामूर, उते भी 24 कलाक तवाफ हले थो। उतां जेकॾहिं हीअं रुमाल उछलजे न, सिधो बैतुल्लाह जी छत ते गिरंदो। मथे भी तवाफ, जमीन ते भी तवाफ। मुझे दोस्त पिया ॿुधाइनि मक्के पाक जा साईं हबीबुल्लाह शाह 2020 में 21 में 22 में किरोना आई, दुनिया में लॉकडाउन थियो, सऊदी हुकूमत माण्हुनि के मक्के पाक में हज उम्रे ते पाबंदी आई, बैतुल्लाह को माण्हुनि के परे कयूं। अल्लाह जी ज़ात जो कसम असां ॾिठोसीं त कबूतर पखी भी बैतुल्लाह जो तवाफ। माना त इहा जाइ अल्लाह वटि सच्ची आहे न, पखी कबूतर का तवाफ कन बैतुल्लाह। मक्के जी डायरी पढ़ो, मक्के जी तारीख पढ़ो त 2007 में सन हिजरी में 1407 हिजरी में मक्के में वडो मिट्टी जो तूफान आयो। किन अल्लाह वारनि ॾिठो त कारियल नांग नजर आया, उहे भी बैतुल्लाह जो तवाफ कन। 60 रहमतूं तवाफ कंदड़नि ते 160 वयूं, बाक़ी घणी बचियूं? ॻाल्हाईंदा हलो, दुकानदार ॻाल्हायो, जेके खीर विकणंदा उहे ॻाल्हायो। 40-20 रहमतूं मां अल्लाह उन्हनि ते तो नाज़िल कयां, वल क़ाइमीन वल आकिफीन वरुक्काई सुजूद, जेके बैतुल्लाह शरीफ में काबे जे पेशमाम जे पोयों नमाज था पढ़नि। 60 ऐं 20 80, बाक़ी घणी बचियो? फरमाए 20 रहमतूं मुझो अल्लाह उन्हनि ते तो नाज़िल करे जेके चुप करे रुगो वेही काबतुल्लाह जो दीदार था कनि। ए मौलाना रहीम बख्श उमरो असांजे चक जो मशहूर खतीब आहे, हाणे उम्र भी वॾी थी वई अथसि। मां हिकिड़ी जाइ ते मौलाना के अकेला वेठा हुआसीं कमरे में, मां मजबूर कयो मांसि, मौलाना तू पाण चवंदो आहे तकरीर में न मां आलिम आहियां न हाफ़िज़ आहियां, पर अल्लाह मूंखे हिन क़ुरान जी ख़िदमत में क़बूल कयो आहे। ॿुधाए वज़ीफ़ो कहिड़ो कयो थी जो सॼी जाॾे वञूं था ॿाराड़ीअ में, ॻोठनि में, ट्रैक्टरनि में तुंहिंजो आवाज़ क़ुरान जो हले। पोइ अहिड़ो अमल कयो थी मूंखे ॿुधाए। ते छॾ शाह साहिब हिन ॻाल्हि खे, मां चयो न मां न छॾींदोमांइ, ज़रूर को कंहिंजी तोखे दुआ लगी आ या को एड़ो वजीफो कयो थी जो सजी सिंध में पियो तुझो आवाज कुरान जो हले। मजबूर कयो मास त चे आले रसूला मजबूर थो करे बुधाया तो राज जी गाल चे मां हज ते वयोस काबतुल्लाह जे सामू भी करे मां 313 दफा या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला निस्बहु अव युक़स मिन्हु कलीला
ये बेतुल्ला जे सामू 313 दफा छो त 313 जंग बदर जे सहाबा जो अंगा इन अंग में जेको वजीफो पढ़बो आ त हज़रत साईं वॾा बेर वारा फरमाईंदा त रब इए मदद कंदो आ जियां जंग बदर जे सहाबा जी मदद कई। माइया सूरत पढ़ी पो काबे जे गिलाफ के पकड़े रुनम अल्लाह न मौलवी तमा न हाफिज तमा मुखे कुरान जी ड्यूटी ला कबूल इते दुआ कबूल न थे त काथे काबतुल्लाह में जलाला मुझे मोहम्मद जे रोजे ते रब जो जमाला। हलो मदीने तांजी नियत ना है हलण जी। इश्क अहमद अज़लगी से सीने में गए मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में गए। जेको डाडा सुभान अल्लाह चवे अल्लाह करे साईं हबीबुल्लाह शाह बुखारी सां गॾु मदीने हले। जेको आहिस्ते चवे अल्लाह करे न खडर जे इलाके को पंध वञे मदीने पंध वींदे त पोइ 4 साल लगंदई जे सैयद बुखारी सां गॾु हलंदे कराची को हवाई जहाज में पोइ इंशाअल्लाह 6 कलाकनि में मदीने। हा रुगो किरायो पंहिंजो पाण भरजाए बाक़ी हल जाए मूं सां गॾु। किरायो महांगो आहे मां हाणे 10 लाख भरिया हुआ पंहिंजे खानदान जा। इश्क अहमद अज़लगी से सीने में गए मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में गए। हे सहाबा की झरमट में बदरुद्दोजा नूर ही नूर हर सो मदीने में है। फिक्र जन्नत में भी ऐसी खुशबू नगी जैसी खुशबू नबी के पसीने में। उमर बोतले जे इलाके जा मुसलमानों बुधो बुधो तवा जलसन में ईंदा हो खुशबू वठंदा हो पांजे कपड़न के हणदा हो तवा जी खुशबू 10 मिनट ले हजरत उमर तो फरमाया असा नवा कपड़ा पाइंदा से जुम्मे ते ईद ते असा सहाबा पांजे कपड़न के कारखाने जो अतर खुशबू न हणदा से असा नबी साईं जो पसीनो पगर हणदा से। अल्लाह जो कसम एडी खुशबू जैसी ताईं असा जा कपड़ा गरी फाटी खत्म न थींदा हा तेसी ताईं मदीने जे मीर जी पसीने जी खुशबू हलंदी हुई। वाह मुक़द्दर अबू बकरो फारूक का न गलाई जाए अबू बकर उमर के मता अल्लाह कब्र में शिकिल न फेराए छड़ई। ए अबू बकर उमर मां हाणे ताज़ो पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आवां इहे ॿई यार मुझे महबूब जे रोज़े में भाकुर में सुता पिया थी। मौलाना मुफ्ती अब्दुल रहीम पठान साहब अल्लाह उनकी कब्र ते रहमत करे। ताजे इलाके में साईं जा खोड़ वायद थियल आहे। रानीपुर जे बरसां कुंभ शहर आहे कुंभ जे बरसां बिरोइन जो जलसो हो। मुफ्ती साहब मां अकेला वेठा से कमरे में मां मुफ्ती साहब के जो मौलाना हुजूर साईं जे शान ते पिया ॻाल्हायूं। मुफ्ती साहब जो शाह साहब मां फतवा ॾियण जे लाइ तैयार आहियां। जंहिं साए रोज़े में मदीने वारो साईं सुतल आहे न मदीने में इन रोज़े जी मिट्टीअ जो शान अल्लाह वटि अर्श खां बि मथे आहे। ॾाढा जो सुभान मां चयो साईं दलील कहिड़ो आहे नबी साईं जे रोज़े जी मिट्टी जाते अबू बकर उमर गॾु सुतल आहिनि चओ था अर्श खां मथे आहे इन जो दलील कहिड़ो आहे। दावा त तव्हां वॾी कई दलील बि त ॾियो न फतवा त ॾियो था। ते दलील इहो आहे त रजब जे महीने में हाणे बि रजब हले रजब जे महीने में 27 रजब जी रात मेराज जी रात वसल वसाल जी रात कुर्बन जी रात अल्लाह जे दीदार जी रात मुझो महबूब जरे फर्शन को अर्शन ते वियो त सोनो जुती पियो लाए रब चो न लाई जाए कुर्ब मूसा और गे कुर्ब मोहम्मद और गे। ॾाढा जो सुभान अल्लाह। तूर सीना और गे अर्श मुअल्ला और गे सोना जुती न लाई जा हो कलीमुल्लाह आया तू हबीबुल्लाह आया। ओ सीरतुल नबी जे जलसे वारो रब तो फरमाए तू नजीउल्लाह सफीउल्लाह खातमुल अंबिया अव्वल नबी आखिर नबी जाहिर नबी बातिन नबी
नबी जो रहमत तू मुझो यतीम वा करीम वा मुजीब वा शकूर वा मुक़तसिद वा रसूलुल मलैया रसूलुर रहमता रसूलुल अव्वला रसूलुल आखिरा रसूलुल इंसाना रसूलुल मलाइकता अख मारे कर रसूलुल जिन्नाता तू मोहम्मद अहमद हामिद महमूद कासिम आकिब फातिह हाशिर मुझा रशीद नबी तू मशहूद वा बशीर वा नज़ीर वा शाफिया हादिया महदिया मागिया मुंजिया नागिया रसूल नबिया हाशिमी सैयद वा अबतगिया अजीज नबिया हरीस नबिया रऊफ नबिया 550 तमा रब करीम तुझा प्यारा नाला रख्यान जमीन ते मोहम्मद आसमान ते अहमद रब का प्यारा नाम मोहम्मद सबसे प्यारा नाम मोहम्मद चांद से रोशन नाम मोहम्मद दूध से सुथरा नाम मोहम्मद आँख का तारा नाम मोहम्मद तकबीर में कलमे में नमाजों में अजानों में है नाम इलाही से मिला नाम मोहम्मद सोना तू जुती पाया त मुझो अर्श भी तुझी जुतिया को चुम्मियूं वठे मुजाहिदन वांगुर नारे तकबीर नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान अबू बकर सिद्दीक शान उमर फारूक नारे तकबीर तवज्जो क्यों इन साए रोजे जो शान अल्लाह वट अर्श को मथिया इन मिट्टी में अबू बकर उमर विस असा सिद्दीकी आयूं असा फारूकी आयूं असा ओस्मानी आयूं हथ मथे करे जो असा हैदरी भी आयूं असा जो अकीदो आ जेको मुर्शिद सोने अली के न मने उन जे मुंह में लख लानत असा अली जे दर्जा नौकर हूं असा त सैयद हूं असा पंहिंजे सोने अली जो शान छो न बयान कयूं अली जे कदमन जी जुती जी मिट्टी भी असा पंहिंजी अखिन में सुरमो करे पाईंदा पर फैसलो तवा कजो मान नथो कया जागो था अली अलिया नबी जे खट ते बिस्तरे ते साई चादर जे हेठों मुझो मुर्शिद अली हिकड़ी रात सुतो आ पर मां अबू बकर उमर के किए न मना जिनके 1400 साल थी व्यान मिठे मोहम्मद जे भाकुर में हाने भी साए रोजे में सुता पिया थी जेको हिकड़ी रात सुतो आ उनके मना जेके हिन महल भी साईं जे भाकुर में सुता पिया उन्हनि खे न मना नऊज़ बिल्लाह हिकड़ो पियो तकरीर करे जे अबू बकर जन्नती नाहे मां उनके हिय जवाब दींदो आ मजो चरिया तू अबू बकर के जन्नती नथो चवे अबू बकर जेको प्लाट वठी मस्जिद नबी में वक़फ कयो अल्लाह अबू बकर जे प्लाट के जन्नत जो टुकड़ो करे छॾियो मा बैन बैती मिंबरी रौज़तुम मिन रियादिल जन्नत हाने ता सऊदी वञो न ताके जन्नत जे टुकड़े में नमाज पढ़ण ला इए इजाजत न मिलंदी पांजी वीजा ऐप में हणो मोबाइल ते ताके कलाक बिन का मैसेज इंदो फिलाना हिन टाइम ते हिन तारीख ते हे टाइम तुजो अध कलाक तो के इजाजत आ जे अचणो थी त जन्नत जे टुकड़े में नमाज पढ़ी वञी इए इजाजत न मिलदी अध कलाक मिलंदी पर ऐप ते इजाजत वठणी पवंदी अल्लाह तो चे अबू बकर के जन्नत ही न थो चवे अबू बकर त मुसलमानन में जन्नत विराई आ अबू बकर त हाणे ही जन्नत में सुतो पियो आ